अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॻियां अॾन वट पोयन सिर संभाया, काट तपो कबूल में मछण भाई घट, मथा मुहायन जा प्या न ॾिसी पट, कलाड़ के हट कुसण जो कोप वहे। भलारे भिटदड़ जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जजमाग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 4 फरवरी 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर, अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितूं जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। अवामी भलाई लाइ त हुकूमत के बि क़दम नथी खणे, पर वॾे में वॾो अलमियो इहो आहे जो हुकूमत मुसलसल अवाम दुश्मन फ़ैसिला मढ़ींदी आई आहे। हिन भेरे बि सिंध हुकूमत कुझु ईअं ई कयो आहे जो ज़रई टैक्स लागू कयो वियो आहे। सिंध असेंबली सूबे अंदरि ज़रई इनकम टैक्स लागू करण बाबति क़ानून जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जंहिं मूजिबि ज़राइत मां हासिलु थींदड़ आमदनी ते 2 खां 10% ताईं इनकम टैक्स लागू हूंदो, जॾहिं त हीअ क़ानून 15 जनवरी खां अमल हेठि आंदो वेंदो। सूबाई असेंबली जे इजलास में सिंध ज़रई इनकम टैक्स 2025 जो बिल IMF जे प्रोग्राम तहत मंज़ूर कयो वियो। सिंध जे कानून वारे वज़ीर ज़िया लंजार सूबाई असेंबली जे साम्हूं बिल पेश कंदे चयो त टैक्स फार्मूलो मौजूदा हुकूमत तहत तश्कील ॾिनो वियो आहे ऐं हुन इहो बि चयो त IMF प्रोग्राम तहत मुआदनि खे पूरो करण लाइ हीअ बिल आंदो वियो आहे। हुन वधीक चयो त पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा अॻु में ई इहो बिल मंज़ूर करे चुका आहिनि, जॾहिं त बलूचिस्तान मां जल्दी उन जी मंज़ूरी जी उमेदु आहे। केतिरनि ई असेंबली मेंबरनि पंहिंजनि ख़दशनि जो इज़हार बि कयो। सरदार मोहम्मद बख़्श महर चयो त वफ़ाक़ जी पॉलिसी असांखे सम्झ में नथी अचे, असांखे हारियुनि जी मदद करणु खपे, उन्हनि खे सब्सिडी ॾियणु घुरिजे। जॾहिं त सिंध फिनांस कमीशन जे मेंबर निसार ख़ासकेली, जेको पाण बि ज़मीनदार आहे, उन चयो त हुकूमत तरफ़ां माण्हुनि खे इनकम टैक्स में आणणु, ज़राइत जे शोबे ते टैक्स लॻाइणु इंतिहाई नुक़सानगार हूंदो। कंहिं बि फसल ते असांखे इमदादी क़ीमत बि न पई मिले, सरकारी अघनि ते बि अमल नथो कयो वञे। कणक जी इमदादी क़ीमत 4000 रुपया फ़ी मण मुक़ररु आहे, पर हारियुनि खे 2200 रुपया फ़ी मण कणक विकिणणी पवे थी। हुकूमत अहिड़ा क़दम न खणे जंहिंसां ज़राइत खे नुक़सानु पहुचे। मईशत जो माहिर कैसर बंगाली चवे थो त इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त जिन ते टैक्स लागू हुजणु खपे उन्हनि खे ॾियणु खपे। जेकॾहिं ज़राइत सां वास्तो रखंदड़ माण्हुनि ते टैक्स लागू थिए थो त उन्हनि खे ॾियणु घुरिजे, पर उहो बि वॾनि ज़मीनदारनि खे, निढनि हारियुनि मथां टैक्स न हुजणु घुरिजे। हुन इहो बि चयो त सॼी सिंध में 50 खां 100 ताईं वॾा ज़मीनदार हूंदा, जेके टैक्स ॾेई सघनि था, उन्हनि खां टैक्स वरितो वञे। 80% निढड़ा ज़मीनदार आहिनि जिन ते टैक्स लागू न थियणु घुरिजे। हुन इहो पिणु चयो त हुकूमत खे नज़रसानी करणु घुरिजे। हूं बि पाण चङी रीति ॼाणूं था त हिन दौर में, दजाली दौर में, हुकूमत हमेशह उन्हनि मिसकिन माण्हुनि लाइ क़दम नाहे खणंदी जेके जियापे जी जंग लाइ कीअं विढ़ंदा आहिनि, जिन वटि कुझु बि नाहे हूंदो। जेके निढड़ा ज़मीनदार आहिनि उन्हनि जी ज़िंदगी हूं बि मुश्किलातुनि जो शिकार हूंदी आहे, छो त फ़सुल जा अघ न आहिनि मिलंदा,
ज़रई ॿिज ऐं भाण जा अघ बि वधी वेंदा आहिनि। हुकूमत का बि सब्सिडी निढनि आबादगारनि खे नाहे ॾींदी। वॾनि ज़मींदारनि जा जिन वटि केटियूं आहिनि उन्हनि जा कर्ज़ बि माफ़ थी वेंदा आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत खे फ़ौरी तौर ते ग़रीब हारियुनि ऐं निढनि ज़मींदारनि लाइ क़दम खणणु खपनि। उन्हनि खां टैक्स वरितो वञे जेके केटियुनि जा मालिक आहिनि, जिन वटि हज़ारें एकड़ ॿनियूं आहिनि, जेके मुसलसिल ॿनियुनि ते कब्ज़ा कंदा रहनि था ऐं जेके हुकूमत जी आशीर्वाद सां वॾा ज़मींदार बणिजी विया आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिबु अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। बलोच दानिश ऐं सियासत जा बदिलजंदड़ अंदाज़ जे उनवान हेठि जावेद लांघा लिखे थो। हाणोकी बलोच तहरीक में मरकज़ी ऐं स्पॉट लाइट हेठि ईंदड़ किरदारु महारंग तरफ़ां कराची जे बलोच मालिकी वारो बयानु बहस हेठि आहे। जीअं त सिंध अंदरि BYC ऐं बलोच औरतुनि जी सरवाणी में हलंदड़ तहरीक खे सोशल मीडिया तोड़े सिंध जे सियासी हलकनि में तमामु घणी पज़ीराई मिलंदी रही आहे। उन करे संदसि ताज़े बयान ते सिंध जे सियासी सुञाण वर्करनि खे ओतिरी ॻणती थी आहे। आऊं ज़ाती तौर ॿिनि ॾहाकनि खां बलूचिस्तान ऐं उन जे समाजी ढांचे ख़ासि तरह सियासी लाड़नि, क़ौमी तहरीक ऐं उथल पुथल खे सिंध TV जे अनेक प्रोग्रामनि, काविश, निजी लेखन, अफेयर मैगज़ीन जे मुख़्तलिफ़ शुमारनि ऐं हाणे पंजनि विलाग्स में बयानु कंदो रहियो आहियां। उन करे हिन बयान ऐं उनजे पस मंज़र में थींदड़ बलोच सियासत जे हाणोकी सोच बाबति लिखण ऐं मुहरकनि बाबति ॼाण ज़रूरी आहे। जीअं चवंदा आहिनि त सियासत जे सीने में दिलि न हूंदी आहे ऐं क़ौमूं पंहिंजे मुफ़ाद पटांदड़ पॉलिसियूं बदिलाईंदियूं रहंदियूं आहिनि। उन करे पेश ईंदड़ तब्दीलियुनि खे हम असर दौर जे हक़ीक़तनि में ॾिसण ऐं ख़ुशि फ़हमियुनि मां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत आहे। हक़ीक़त हीअ आहे त बलोच सियासत ऐं उन जे भरपासे ईंदड़ तब्दीलियूं तेज़ी सां नई पैराडियम शिफ्ट ॾांहुं वञी रहियूं आहिनि। उन जी साबिती ऐं निशानियुनि लाइ पंहिंजे ज़ाती तजुर्बे आधार हिन उपटार खे अॻिते वधायां थो। नवंबर महीने जे आख़िरी ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त कराची मां सुई सुधरन गैस कंपनी जी मरकज़ी आगाही टीम कोयटा आयल हुई। टीम में हर साल असांजो दोस्त सफ़दर खुहारो साण हूंदो आहे। उन करे सॼे साल में मूं लाइ इहो हिकिड़ो ॾींहुं कोयटा प्रेस क्लब में राति ताईं उते हुजण जो बहानो हूंदो आहे। उन ॾींहुं शाम जो प्रेस क्लब में सभु दोस्त गॾु थिया त प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी बनारस ख़ान मथे कमरनि में टिकियल बलोच कामरेडनि खे बि कचहरी ऐं मानी लाइ हेठि घुरायो। ॿई बलोच अॻुवाण सिंध मां आयल लियारी जावा हुआ। तिन में हिकिड़ो रमज़ान बलोच ऐं ॿियो मूसा बलोच हुयो। मूसा बलोच शाइर, जॾहिं त रमज़ान बलोच पुराणो मार्क्स ऐं सुर्ख़ो रहियो आहे। शुरूआती तारुफ़ खां पोइ जॾहिं हल्की फुल्की कचहरी शुरू थी त मूसा बलोच बलोचिस्तान जी सियासत ते ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं असां सभिनी साफ़ियुनि खे ईअं पे ट्रीट कयाईं ॼण त असीं सभु बेख़बर हुजूं। मूं खांसि पुछियो त कामरेड जंहिं धरती तां आयो आहीं उनजो को नओं ताज़ो हाल अहवालु? चयाईं कहिड़ी धरती? मूं चयो सिंध। चयाईं त मां कराची पंहिंजे बलोच वतन मां आयो आहियां। मूं चयो त तव्हां चवण सां ईअं थी वेंदो छा? मूं चयो त सिंध ऐं इंडस वैली तहज़ीबनि जो मर्कज़ रही आहे ऐं कराची उनजो कैपिटल आहे। त कामरेड वेतर नाराज़ थियो। मुंहिंजो दोस्त ऐं साफ़ी महबूब नदीम, जेको नसली तौरु सिंधी पर बलोच क़ौम परस्त आहे, उन कामरेड मूसा खे रोकण जी कोशिशि कई त असां खेसि चयो त बलोच कामरेड खे ॻाल्हाइण ॾे। हमराह चयो त इंडस वैली सिविलाइज़ेशन जो तस्वर हिकु बकवास आहे ऐं कूड़ आहे। मूं चयो त साईं इहो वरी कीअं? थोरो बयानु कयो। चयाईं त डॉक्टर शाह मोहम्मद खे सुञाणंदो आहीं। हाणे मूं मज़ाक़ मां चयोमांसि कहिड़ो शाह मोहम्मद? कावड़ मां चयाईं कहिड़ो साफ़ी आहीं? चवीं पियो 20 सालनि खां साफ़त पियो करियां हिते ऐं डॉक्टर शाह मोहम्मद खे नथो सुञाणी। मूं चयो डॉक्टर शाह मोहम्मद मरी जी ॻाल्हि था करियो। ईअं चओ न।
उहो त मुर्शिद आहे बाबा असांजो। पोइ डॉक्टर साहिबु छा थो चवे? कामरेड वरी शुरू थियो। काल ई डॉक्टर सां मिली आयो आहियां। हुन किताब ॾिनो आहे ऐं संसद थ्योरी आहे त इंडस वैली नाले का बि तहज़ीब न आहे। दरअसल महरगढ़ 10,000 साल पुराणी तहज़ीब जो मर्कज़ ऐं ॿियनि समूरनि तहज़ीबनि खे जनमु ॾींदड़ आहे। सो बलोचनि जे अबनि ॾाॾनि जी तहज़ीब आहे। बलोच वतन जेको गवादर जे उन्हनि समुंडनि खां शुरू थी कोहे सलेमान जे ऊचाइनि खां टिपी सराइकी वसेब जे वसतनि ताईं पखिड़ियल आहे। मूं चयो, कामरेड, नई सियासी तरतीब में अंग्रेज़नि हदबंदी करे क़ौमनि जी जाग्राफ़े जो तयुन करे विया। ईअं त सिंध बि अॻु एम्पायर हुई त हाणे बचियल सामान जी मालिकी कजे या वालार। ईअं कराची बि तव्हां खणी छॾी हाणे असां काॾे वञूं? चयाईं, तूं वञ, बाक़ी जेका सिंध बचे थी उते वञी रह। कचहरी खे लाइटर मूड में आणण लाइ सभिनी टहक ॾिना। कराची जा वन 2-70 सालनि जे सुर्खनि सां माधाण में थींदड़ बहस खां पोइ मां लाॻीतो सोचींदो रहियुसि त ही 2 पोढ़ा बलोच कामरेड जेके फ़ख्रिया तौरु पाण खे मार्क्सिस्ट बि चवाए रहिया हुआ, से 3 कलाकनि जी कचहरी में रुॻो महारंगे बलूचिस्तान बाबति ॻाल्हाए रहिया हुआ। उन्हनि वटि उन धरती लाइ हिकु बि लफ़्ज़ छो न हुयो जितां हू आयल हुआ। उन बहस खां पोइ मां लाॻीतो शौरी तौरु उन जे पस मंज़र में सोच वीचार कंदे ऐं कराची में हिकु ॿिए बलोच एक्टिविस्ट दोस्त उमर बलोच जा विलाग ऐं कचहरियुनि ज़रिए दिमाग़ पढ़ंदो रहियुसि। मां उन नतीजे ते पहुतो आहियां त बलोच क़ौमी तहरीक हिकु मुकमिल पैराडाइम शिफ्ट तरफ़ वधी रही आहे ऐं उन तहरीक खे अहिड़ो रुख ॾींदड़ ॿियो केर बि न पर असांजा बलोच सुरखाई आहिनि जेके हिकिड़े पासे मेरा कोई देश नहीं है, मेरा देश जहां जा नारा हणी रहिया आहिनि ऐं ॿिए पासे तारीख़ जी लताड़ चीर फाड़ करे महरगढ़ जे अंदरां बलोच वतन जी क़दामत घड़े रहिया आहिनि। बलोच क़ौमी तारीख़ में अहिड़ो नैरेटिव को बिन नओं बि न आहे, बल्कि वक़्त सां गॾु बलोच वतन जी नज़रियाती जाग्राफ़ियाई सरहदनि जे इज़हार तौरु हमेशह थींदो रहियो आहे। 2006 जी शुरूआती ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। कोयटा जी प्रेस क्लब में BNP मैंगल जो हिकु सेमिनार हुयो। जीअं त उन वक़्तु सिंध TV बलोच सियासत जो सभु सरगर्मियूं कवर कंदी हुई, तां कवरेज लाइ उते मौजूदु हुयसि। सेमिनार में BNP जी शागिर्द विंग BSO जा घणा नौजवान उते मौजूदु हुआ जेके जंग कना सखर रोड़ी दंग कना जा नारा हणी रहिया हुआ। सेमिनार ख़तमु थियण ते प्रोग्राम जे उन वक़्तु सदारत कंदड़ BNP अॻुवाण मरहूम हबीब जालब जेको दोस्त पिणु हुयो, खांसि पुछियमि त कामरेड ही छा पियो थिए? तव्हांजी पार्टी हिकिड़े पासे मज़लूम क़ौमनि जे इतिहाद पूनम जी कन्वीनर आहे ऐं ॿिए पासे सिंध मथां यलगार जा नारा पिया हणायो। खिली चयाईं त कामरेड सियासत में चहचिटो हलंदो रहंदो आहे। बाद में संसद ख़्यालनि जी विझड़ाई खां ख़बर पई त मालूम थियो त हू पाण बि दंग कना वारे नज़रिए जो क़ाइल हुयो। पहिरियां मां ज़ाती तौर बि ईअं सम्झंदो हुयुसि त शायदि बलोच तारीख़ शाउनिज़म जे उन अवाली स्टेज जी निशानियुनि तौरु ईअं प्रिटेंड करे रही आहे जीअं 60-70 जे ॾहाके में सिंधी कामरेड सिंध खे समूरनि तहज़ीबुनि जी माउ ऐं एतिरे ताईं जो सिंध जी क़दामत साबित करण लाइ हज़रत आदम जी जनम भूमि बि सिंध खे करार ॾींदा हुआ। असांजे बलोच दानिशवरनि तारीख़नि जी सोच ऐं बयाननि में बि हिकु शौरी पैराडाइम शिफ्ट ॾिसण लाइ मिली रहियो आहे, जंहिंजा नज़रियाती बुनियाद ॾींदड़ के तंग नज़र कोमप्रस्त न पर कराची खां कोहे सलेमान ताईं वेठल असांजा पोढ़ा सुर्ख आहिनि। बलोचिस्तान जी सियासत जे हिकु शागिर्द जी हैसियत सां मां हाणोकनि ॾींहंनि में जिन नतीजनि ते पहुतो आहियां से हिन रीत आहिनि। नंबर 1, तोड़े जो अंग्रेज़नि खां पोइ पाकिस्तान में रहंदड़ पुराणनि क़ौमनि जे जाग्राफ़ियनि ऐं असलूकनि वतननि जो तयुन थी चुको आहे, पर बलोच क़ौमी तहरीक ऐं महारंग जो बयानु संदन ताज़ी सोच जो अकास आहे जेको भले तव्हांखे न वणंदो हुजे। नंबर 2, बलोच क़ौमी तहरीक अरब स्प्रिंग जी या बलोच स्प्रिंग मां गुज़री रही आहे, जंहिंजो वाॻू अख़्तर मैंगल डॉक्टर मालिक जहिड़नि सियासतदाननि वटि न पर महारंग जहिड़ी नई क़यादत वटि आहिनि जेका मज़ाहिमत पोस्ट मुशरफ दौर तशदुद ऐं गुमशुदगियुनि जे दर्दनाक 25 सालनि में वॾी थी आहे ऐं जिन जे रवैये में रवादारी बदिरां तलख़ी आहे। नंबर 3, बलोच क़ौमप्रस्त सियासत जी उहा जनरेशन
जेका सिंध जे क़ौम परस्त सियासत ऐं मज़लूम क़ौमनि जे वसीअ बैनर हेठि गॾियल जदोजहद जी क़ाइल हुई, उन जो दौरु पुॼाणी ते पहुतो। हाणोकी बलोच सियासत जो सिंध सां को बि वर्किंग रिलेशन न जुड़ी रहियो आहे। नंबर 4, हाणोकी बलोच सियासत जो झुकाव पश्तून क़ौम परस्त सियासत ख़ासि करे PTM वग़ैरह तरफ़ आहे। नंबर 5, सिंध में रहंदड़ नस्ली तौरु बलोच कामरेड ऐं एक्टिविस्ट जेके हिकु वॾो अरसो कराची में PP ऐं कम्युनिस्ट पार्टियुनि जो हिसो रहिया आहिनि, से विगाण सबबि पंहिंजे लाइ बलोच सियासत में स्पेस जी ॻोल्हा में जदीद बलोच सियासत जी शिपिंग में ज़ाहिरी ऐं बातिनी किरदारु अदा करे रहिया आहिनि। नंबर 6, बलोच क़ौम परस्त सियासत में सिंधियुनि लाइ क़बूलियत आहिस्तगी सां पर घटिजी रही आहे। नओं मज़ाहिमती नस्ल सिंधियुनि खे हाणे पंहिंजो इतिहादी नथो सम्झे। तोड़े जो बलोच क़ौमी तहरीक लाइ जेतिरी मञता सिंध में आहे, एतिरी शायदि ॿिए कंहिं सूबे में हूंदी। नंबर 7, बलोचिस्तान में पंजाब जे माण्हुनि जी मौजूदगीअ जे घटिजण सबबि वफ़ाक़ी नौकिरियुनि फ़ुर्सत तोड़े मज़दूरी जे शोबे में सिंधी माण्हुनि जो हिकु वॾो अंगु बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में अची रहियो आहे। जीअं त बलोच मज़ाहिमती तहरीक ॿाहिरां ईंदड़ हर माण्हू खे तोसी पसंदि जो हिसो करार ॾिनो आहे, उन करे सिंधियुनि खे बि उन लिस्ट में आंदो पियो वञे ऐं ईंदड़ ॾींहंनि में सिंधियुनि ख़िलाफ़ु नफ़रत ऐं कारवायुनि जा चिटा इम्कान आहिनि। थी सघे थो रियासत उनखे कंहिं हद ताईं एक्सप्लोट बि करे। नंबर 8, जेसिताईं PP पंहिंजे पॉलिसियुनि ऐं चहिरे सां बलोचिस्तान जे सियासी कब्ज़े ऐं वफ़ाक़ जी साथारी रहंदी, तेसिताईं सिंधियुनि जो बलोचिस्तान में नओं पैदा थींदड़ तासिर ख़राब ई थींदो रहंदो। छो त PP खे हिकु सिंधी पार्टी ऐं क़यादत तौरु ॾिठो पियो वञे, जंहिंजो माज़ी वारो किरदारु बि को साराह जोॻो न रहियो आहे। नंबर 9, हाणोकी बलोच सियासत घणे भाङे ख़िते में हलंदड़ पराक्सीज़ जे असर हेठि हलंदड़ आहे, उन करे मज़ाहिमत खां वेंदे पुरमन सियासत घणी गुपत ऐं मुबहम आहे। नंबर 10, पेटर राल्फ जे बिल्ड बॉर्डर थ्योरी जेकॾहिं का हक़ीक़त आहे ऐं मिडल ईस्ट खां पोइ जेकॾहिं उनजा साउथ ईस्ट एशिया में के पेरा आहिनि, त ईंदड़ सालनि में बलोच सियासत वधीक सोलो फ्लाइट तरफ़ वञण जा चिटा इम्कान आहिनि। नंबर 11, जेकॾहिं पाकिस्तान ऐं ख़िते में सियासत ऐं क़ौमनि अंदरि नई सिफ़बंदी थी त इम्कानी मंज़रनामे तौरु सिंधी ऐं बलोच क़ौमूं शायदि नए सियासी इतिहाद में गॾु न हुजनि। इहा सूरतहाल नवनि तज़ादनि खे जनमु ॾेई सघे थी, छो त बलोच क़ौमी तहरीक 70 सालनि जी तारीख़ बावजूदु बलोचिस्तान में रहंदड़ सिंधी हज़ारा ऐं ॿिनि गिरोहनि खे पंहिंजे पाण में समाए न सघी आहे। अहिड़ा समूरा ग्रुप आइसोलेशन में रहनि था। नंबर 12, नई सिफ़बंदी में शायदि सिंध खे इंडस यूनियन जे फितरी इतिहाद में बीहणो पवे, छो त पंजाबियुनि ऐं सिरैकियुनि वटि सिंधु ऐं उनजी सभ्यता जी मञता मौजूदु आहे, जॾहिं त बलोच सियासत उन फ्रेम खां तेज़ी सां ॿाहिरि वञी रही आहे। मथियनि ॻाल्हियुनि मां केतिरियूं ई तलख़ ऐं अजीब थी सघनि थियूं ऐं तव्हांजी राय बिल्कुलु उनजे उबतड़ बि थी सघे थी, पर जदीद दुनिया में क़ौमूं पंहिंजे मिज़ाजनि, मुफ़ादनि ऐं आलमी हालतुनि पटांदड़ सोचनि थियूं। सिंध जे क़ौम परस्त ऐं वतन दोस्त सियासत खे बि हिकु संजीदा ऐं गैर जज़्बाती सोच अपनाए हक़ीक़त ते ॿधल लाइन जोड़नी पवंदी ऐं वक़्त जी निब्ज़ ते हथु रखिणो पवंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जावेद लांघा जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण सभई ॼाणूं था त कारपोरेटिव फार्मिंग जे नाले ते सिंध जी ज़रख़ेज़ धरती मथां कब्ज़ो कयो पियो वञे। इन समूरी सूरत हाल ते नाम्यारी लेखिका यास्मीन चांडियो लिखे थी। सिंध जेका पंहिंजी ज़रख़ेज़ ज़मीन, दरिया, ज़राइत ऐं मैदनी वसीलनि सां मालामाल आहे, साॼ इंतिहाई संगीन ख़तरे खे मुंहुं ॾेई रही आहे। कारपोरेट फार्मिंग जा मनसूबा जेके ज़ाहिरी तौर ते तरक़ी जे नाले ते पेश कया पिया वञनि, दरअसल सिंध जे वसीलनि ते हिकु नओं इस्तेसाली वार आहिनि।
ग्रीन पाकिस्तान जहिड़ा मनसूबा उन्हनि पॉलिसियुनि जो हिसो आहिनि जिन जो हक़ीक़ी मक़सदु मक़ामी माण्हुनि खे संदनि ज़मीननि ऐं वसीलनि खां महरूम करणु आहे। सिंध जी मईशत जो वॾो हिसो ज़राइत ते दारोमदार रखे थो। सिंधू दरिया जे तारीख़ी वहिकरनि हितां जे हारियुनि जी महिनत ऐं आपाशी निज़ाम सिंध खे ज़रई लिहाज़ खां सुनहरी धरती बणायो आहे, पर कारपोरेट फार्मिंग जे नाले में वॾियुनि कंपनियुनि खे सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन अलाट करे मक़ामी आबादगार खे पंहिंजी धरती तां बेदख़ल करण जा मनसूबा जोड़िया पिया वञनि। सिंध जी तारीख़ ते नज़र विझूं था त असांखे अहिड़ा कई मिसाल मिलनि था जिते धारियुनि पंहिंजे फ़ाइदे लाइ हितां जी ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई। अरबनि जे अचण खां वठी बरतानवी साम्राज ताईं सिंध सदाईं इस्तहसाल जो शिकार रही आहे। जॾहिं 1843 में अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो त उन्हनि बि हितां जे ज़मीननि खे पंहिंजे कब्ज़े में आणण जी कोशिशि कई, पर उन जे मुक़ाबले में हितां जे माण्हुनि ज़बरदस्त मज़ाहिमत कई। अॼु वरी साॻी सूरतहाल वर्जाई पई वञे। तरक़ी जे नाले ते सिंध जे कुदरती वसीलनि ते धाड़ो हयो पियो वञे। किंझर जेका न सिर्फ़ु सिंध पर एशिया जी वॾे में वॾी कुदरती ढंढ आहे, हाणे कारपोरेट मनसूबनि जी ज़द में अची वई आहे। कारूंझर जबल जेको पिणु सिंध जी तारीख़ी सक़ाफ़ती सुञाणप आहे, उनखे मैदनी वसीलनि लाइ कटण ऐं कोरण जो साज़िशूं ऐं कोशिशूं थी रहियूं आहिनि, जंहिंसां न सिर्फ़ु कुदरती हुस्न तबाह थींदो पर फितरती सूंह पिणु मुतासिर थियण सां गॾोगॾु झंगली जीवत बि ख़तरे में पइजी वेंदी। इन सूरतहाल में सिंध जा क़ौमी सियासी ऐं समाजी हल्का उन्हनि इस्तहसाली मनसूबनि ख़िलाफ़ मज़बूत आवाज़ उथारे रहिया आहिनि। तारीख़ शाहिद आहे त जॾहिं बि धरती खे को ख़तरो पेश आयो आहे त सिंध वासियुनि पंहिंजे जाननि जो नज़रानो ॾेई पंहिंजी सुञाणप बचाई आहे। 1843 ईस्वी में हारनि जा मुग़ल, 1947 ईस्वी में सूफ़ियुनि जे रूहानी मज़ाहिमत ऐं हाणोके दौर में क़ौमी तहरीकूं सिंध जो वजूद बचाइण लाइ विढ़ियूं आहिनि। सिंध जी ज़मीन, दरिया, ॿेट, ढंढूं, जबल ऐं तारीख़ी माॻ सिर्फ़ु सिंध वासियुनि जा आहिनि ऐं उन्हनि ते कंहिं बि धारे जो कब्ज़ो क़बूल न कयो वेंदो। सिंध सिर्फ़ु हिकु ज़मीन जो टुकड़ो न आहे, हीअ हिकु तहज़ीब, हिकु सक़ाफ़त ऐं हिकु सुञाणप आहे। कारपोरेट फार्मिंग ऐं ग्रीन पाकिस्तान जहिड़ा मनसूबा असल में सिंध जे वसीलनि खे फुरण लाइ ठाहिया विया आहिनि ऐं सिंध वासियुनि खे मुतहद थी उन जे ख़िलाफ़ जदोजहद करणी पवंदी। तारीख़ी विरसो, ज़रख़ेज़ ज़मीनूं ऐं कुदरती वसीलनि जी मालिकी सिंधी माण्हुनि जो बुनियादी हक़ आहे, जंहिंजी हिफ़ाज़त लाइ हर सतह ते मज़ाहिमत ज़रूरी आहे। सिंध जी मईशत जो वॾो हिसो ज़राइत ते दारोमदार रखे थो। सिंधू दरिया जे तारीख़ी वहिकरनि हितां जे हारियुनि जी महिनत ऐं आपाशी निज़ाम सिंध खे ज़रई लिहाज़ खां सुनहरी धरती बणायो आहे, पर कारपोरेट फार्मिंग जे नाले में वॾियुनि कंपनियुनि खे सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन अलाट करे मक़ामी आबादगार खे पंहिंजी धरती तां बेदख़ल करण जा मनसूबा जोड़िया पिया वञनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारी लेखिका यास्मीन चांडियो जो लिखियल लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण जॾहिं सिंध जी ॻाल्हि कयूं था, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कयूं था, सिंध जे ज़मीन जी ॻाल्हि कयूं था, त पोइ ज़िक्र उन साज़िशुनि जो बि अचे थो जेके हुक्मरान कंदा रहिया आहिनि। हर दौर में ईअं थियो आहे, हर दौर में लश्करकशी थी आहे, सिर्फ़ु उनजो अंदाज़ तब्दील थींदो रहियो आहे। सिंध जा बेहस हुक्मरान ऐं वसीलनि जी जारे फुरलुट बाबति नौजवान लेखिका साजिदा परिहाड़ लिखे थी। सिंधड़ी वेचारी सवें सूर सठा आहिनि, सवें पीड़ाऊं भोॻियूं आहिनि। अॻे अरगुननि, तुर्खाननि, मुग़लनि, तातारियुनि, अरब शिकारियुनि ऐं फोरू क़ौमनि पारां मथसि सिधी तरह लश्करकशी करे फुरियो ऐं लुटियो वेंदो रहियो। रत जूं नदियूं वहाए खेसि खून में लथपथ कयो वियो, पर हींअर जेतोणीकि अॻु वारे तलवारनि, नेज़नि ऐं भालनि वारी सिधी लश्करकशी न आहे, पर उनखां बि बदतरीन सितह जी आहे। अॻे काहूं कंदड़ ऐं हमले आवरनि खे हेड़ा के महा दोखे जा, महा ठगी जा, बहरूपी जा ऐं कंहिं ख़ासि जमहूरियत जहिड़े नारे जा ग़िलाफ़ ओढियल कोन हुआ, जहिड़ा मौजूदा दौर
जे सिंध जे हुक्मरान धुर जंहिंखे जेकॾहिं सिंध जी बेहस हुकूमत चइजे त उन में यकीनन तिर जेतिरो बि वधाउ कोन थींदो, जंहिं पंहिंजे नापाक मुफ़ादनि ख़ातिर जहिड़ी तरह सिंधी माण्हुनि जे वजूद खे मिसारण लाइ जेके ग़लीज़ ऐं नापाक क़िस्म जूं साज़िशूं करे उन्हनि खे अमली जामो पहिराइण लाइ वधी चढ़ी जेको किरदारु अदा कयो आहे, उन अॻूणनि समूरनि हलाकुअनि चंगेज़नि हिटलरनि जहिड़नि बद किरदारनि जे किरदारनि खे बि 5 क़दम पुठिते छॾे समूरा बदमाशी जा, फुरुट जा, दोखे जा, फ़रेब जा ऐं दरिंदगी जा अॻूणा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि, जंहिं ते जेकॾहिं अॼु हिटलर ऐं मुसोलिनी ज़िंदा हुजनि हा त खेनि बि सिंधी हुक्मरान धुर जी अहिड़ी कारीगरी ते जेकर अचरज जा दौरा ज़रूरु पवनि हा। पीपल्स पार्टी कुर्सी ख़ातिर पंहिंजे समूरे दौरे हुकूमत में मथियें धुरिन सां मिली सिंध जे वसीलनि पाणी ऐं ज़मीननि जी नीलामी जा जहिड़ी तरह परवाना जारी कंदी रही आहे, उन जहिड़ो तारीख़ में ॿियो को मिसाल शायदि मिले। अॼुकल्ह जेके नवां रिंगट हलनि पिया उन्हनि में हिकिड़ो कारपोरेट फार्मिंग जो मनसूबो आहे, जंहिं लाइ जुलाई 2023 में सेनेट ऐं क़ौमी असेंबली मां परवेज़ मुशर्रफ तरफ़ां 2001 में जारी कयल बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट ऑर्डिनेंस 2001 में तरमीम करे बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट तरमीमी एक्ट पास कयो वियो, जंहिं तहत हिकिड़ी स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल नाले इदारे जो बुनियादु विधो वियो, जंहिंजे हवाले तरक़ियाती मनसूबनि, मैदनियात ऐं ज़राअत जहिड़ा अहम शोबा कया विया, जंहिं तहत ग्रीन पाकिस्तान जहिड़ा मनसूबा शुरू कया विया। उन लाइ मुल्क जी 48 लख एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग जे नाले में अस्करी इदारनि ऐं गैर मुल्की कंपनियुनि हवाले करण जो मनसूबो रथियो वियो। उन में 13 लख एकड़ ज़मीन सिंध जी बि शामिल आहे। हिकु तरफ़ पीपल्स पार्टी कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी 1000 एकड़ ज़मीन गैर मुल्की कंपनियुनि हवाले करे सिंधी माण्हुनि जी सही सीधी नस्ल कशी करे रही आहे, जंहिंमें तक़रीबन 1000 एकड़ ज़मीन ठठे जी, 3408 एकड़ ज़मीन सिजावल जी, 28000 एकड़ सिंध जे ख़ैरपुर ज़िले जे नारे वारे रेगिस्तान जे इलाइक़े जी, 10000 एकड़ थरपारकर जी, 3905 एकड़ दादू जी, 14008 एकड़ ज़मीन ज़िले उमरकोट जी, गोरखई काछे जी 6000 एकड़ ज़मीन ग्रीन पाकिस्तान कंपनी जे हवाले करे छॾी आहे। ॿिए तरफ़ ॿियो सांग वरी केनालनि वारो शुरू कयो वियो आहे। सिंध ते पंजाब तरफ़ां ज़बरदस्ती धाड़ा हणी पाणी चोरी करण जी ॻाल्हि का नई नाहे। उन जा पहिरां तारीख़ में तमामु पुठिते वञनि था, जंहिंमें वक़्तनि बवक़्तनि सिंधू दरिया मां डेमनि, केनालनि ऐं धाड़ियल वाहन ज़रिए सिंध जो पाणी चोरी कयो वेंदो रहियो आहे। हिन वक़्तु वरी वधीक 6 गैर क़ानूनी ऐं गैर आइनी केनालनि ठाहिण जहिड़ो सिंध दुश्मन मनसूबो रथियो वियो आहे, जेको मथे बयानु कयल कारपोरेट फार्मिंग वारे मनसूबे सां मुंसलिक आहे, जंहिं तहत पंजाब जे चोलिस्तान वारे इलाइक़े जे ज़मीननि खे आबाद करण लाइ सिंधू दरिया जो पाणी चोरी कयो वेंदो, जेको सिंधी आवाम लाइ ॼण त मौत जो परवानो आहे ऐं उन में पिणु सिंध जी भल कलेरी हुक्मरान धुर पीपल्स पार्टी पंहिंजो तारीख़ी रिकॉर्ड बरक़रार रखंदे उन जी हिमायत कंदी रही आहे। हिकु तरफ़ असां ॾिसूं त सिंध जूं लखें एकड़ ख़ासि पुछड़ जे इलाइक़नि वारियूं ज़मीनूं पाणी न मिलण करे बरपट ऐं बयाबान बणिजी वियूं आहिनि। समंड में दरिया जे पाणी जो मुनासिब मिक़दार में छोड़ न थियण सबबि सिंध जी साहिली पटी वारनि ज़िलनि ठटे, सिजावल ऐं बदीन जी 1000 एकड़ ज़रख़ेज़ ज़मीन समंड जो खारो पाणी गड़काए रहियो आहे। जर सॼो खारो थी वियो आहे, जंहिं सबबि लूणिया ठे खारे पाणी करे माण्हुनि में केतिरियूं ई बीमारियूं पखिड़जण शुरू थी वियूं आहिनि। डेल्टा तबाह थियण सबबि उते जी ज़मीन समेत तमर जा ॿेला ऐं समूरी आबी जीवत शदीद मुतासिर थी रही आहे। अहिड़ी सूरतहाल में उन्हनि 6-9 केनालनि जे ठहण सबबि सिंध जी कहिड़ी सूरतहाल वञी बीहंदी उन जो अंदाज़ो करणु मुश्किल न आहे। तंहिं करे सिंध जे समूरनि सजावंद सियासी समाजी धुरिन समेत सिंध जे हर बाशूर फ़र्द खे उन्हनि 6-9 केनालनि वारे मोह जे परवाने जहिड़े मनसूबे खे रद्द करण लाइ पंहिंजो भरपूर आवाज़ उथारणु घुरिजे। तारीख़ गवाह आहे त सिंध मथां जॾहिं बि को ॾुखियो वक़्तु आहे त उहा अवामी तहरीक ई आहे, जेका लतीफ़ जे हिन बैत खे वरजाए थी त चौधारी चुड़ा ॿुरनि ॿेलायनि जा सुते संभारियम जो पयम कन पड़ा वेहण मूं न वड़ा सुणियो जहान झिॼे हीअं। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं
साजिदा परिहार जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।